अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा भाइरो मां तव्हांजो दोस्त सजाद अली हिस्बाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हिस्बाणी। असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो, हिन मां तव्हांखे ॾाढो फ़ाइदो हासिल थी सघे थो। तव्हां भाइरनि जे लाइ मां हिकिड़ो ऐप आंदो आहे, हीउ ऐप तव्हां डाउनलोड कयो ऐं सिर्फ़ु तव्हां वटि हिकिड़ी जीमेल जी आईडी हुजे, तव्हां वटि ॿई इहे सिस्टम हुजनि, तव्हां पंहिंजा कॉन्टेक्ट नंबर जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी जे लाइ माना तव्हां पाण वटि सेव करे सघो था। आसानी सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे लाइ हीउ कॉन्टेक्ट नंबर सेव करे सघो था ऐं तव्हांजा कॾहिं कॉन्टेक्ट नंबर गुम बि न थींदा। हलो तव्हांखे असां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़ वठी था हलूं त तव्हां पंहिंजा ज़िंदगी भर जे लाइ कॉन्टेक्ट नंबर पहिरियों तव्हां खोलींदो पंहिंजो प्ले स्टोर जेको आईडी आहे, तव्हां उनखे ऑन कंदो प्ले स्टोर को। हाणे तव्हां जीअं हिनखे ऑन कयो, हिते सर्च बार तव्हांखे नज़र ईंदी, हिते सर्च बार में तव्हां लिखंदो कॉन्टेक्ट्स। हाणे मथे तव्हांखे हीअ ऑप्शन नज़र ईंदो हूंदो, तव्हां हिनखे ओके कंदो। हाणे जीअं ई तव्हां हिनखे सर्च कयो त हीअ त छो त अॻु में मूं वटि जेको आहे इंस्टॉल थियल आहे हीअ सॉफ्टवेयर, तव्हां पंहिंजो माना जेको आहे जंहिं वटि न हूंदो थियल उहो तव्हां माना डाउनलोड कजो। हाणे असां हिनखे पोइ हिते बैक करे तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ सॉफ्टवेयर कीअं नज़र थो अचे। हीअ सॉफ्टवेयर आहे जेको असां जंहिंमें पंहिंजी प्ले स्टोर जी जेका आईडी हणी ऐं असां पंहिंजा जेके बि मोबाइल जा कॉन्टेक्ट हूंदा नंबर असां हुन में सेव कंदासीं। हाणे सभ खां पहिरियों तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ सॉफ्टवेयर आहे असांजो। असां हिनखे ओके कयो, हिते तव्हांखे 3 डॉट नज़र ईंदा नंढा, तव्हां हिनखे ओके कंदो। वरी तव्हां ईंदो, हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो सेटिंग जो, तव्हां हिन सेटिंग खे ओके कंदो। तव्हां जीअं ई सेटिंग खे ओके कयो त हिनखे थोरो मथे तव्हां कंदो। हाणे हिते ऑप्शन तव्हांखे मिलंदो इंपोर्ट जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो, तव्हां हिनखे ओके कंदो। हाणे हीअ चए पियो तव्हां कहिड़ा नंबर जेके आहिनि पंहिंजी जीमेल जी आईडी में सेव करणु चाहियो था। हीअ 1 सिम लिखियल आहे ऐं 2 सिम लिखियल आहे। असां जेके आहिनि पंहिंजा जेके आहिनि मसलन कहिड़ी हिकिड़ी सिम जा जेके असां हिन में नंबर सेव करणु चाहियूं था, मां हिनखे ओके कंदुसि रोंग जी जेका सिम आहे ओके कयो हिनखे। हाणे असां हिनखे ओके कयोसीं, हीअ असांजा जेके बि नंबर हूंदा सभु टिक थी वेंदा हिते। हाणे जीअं तव्हां ॾिसो पिया हीअ नंबर जेके बि असांजा टिक थी आया। हाणे हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो इंपोर्ट जो, हाणे असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं ई हिनखे इंपोर्ट खे ओके कयो त तव्हां ॾिसो पिया 78 जेके नंबर आहिनि असांजा सिम जा हिन में हाणे सेव थी विया इहे। हाणे वरी तव्हांखे मां बैक करे ॾेखारियां पियो त हीअ नंबर जेके आहिनि असांजा हिन में आया आहिनि की न आया। ठीकु आहे फ्रेंड, हीअ ॾिसो असांजा जेके बि नंबर हुया सभु हाणे हिन में सेव थी विया आहिनि। इहे असांजा नंबर हाणे कॾहिं बि ख़तमु नथा थी सघनि, हीअ पूरी ज़िंदगी जे लाइ असांजा हिन जीमेल जी आईडी में मुकमल तरह सां हीअ असांजा जेके नंबर आहिनि सेव थी विया। अगरि तव्हांजी मोबाइल गुम थी वञे या कुझु ख़राब थी वञे, तव्हां परेशान थींदा आहियो त यार असांजा कॉन्टेक्ट नंबर असां हाणे कीअं हासिलु कयूं। इहो तरीक़ो आहे, तव्हां हिन में जेके पंहिंजी जेकॾहिं तव्हांजी जीमेल जी जेका आईडी हुजे तव्हांखे मुकमल यादि हुजे, माना पूरी ज़िंदगी जे लाइ पंहिंजे ज़हन में उहा जेका जीमेल जी आईडी आहे तव्हां विहारे छॾियो। आसानी सां आराम सां तव्हां माना उहे जेके आहिनि पंहिंजा उन जीमेल में जेके हीअ नंबर आहिनि कॉन्टेक्ट सेव करे आसानी सां तव्हां उहे हासिलु करे सघो था ऐं तव्हांखे का तकलीफ़ बि न थींदी। आराम सां सुकून सां तव्हां उहे पंहिंजा नंबर जेके आहिनि डाउनलोड करे पंहिंजी मोबाइल में जेका तव्हां मोबाइल वठो, तव्हांखे सिर्फ़ु जीमेल जी हीअ आईडी यादि हुजे जेका तव्हां हिन में लॻायो था। हिन जो पासवर्ड ऐं जीमेल जी आईडी तव्हां पंहिंजी कंहिं पने ते पेन पने ते लिखी छॾियो। आसानी सां तव्हां जेके बि तव्हांजा कॉन्टेक्ट नंबर हूंदा तव्हां सभु माना हिन में सेव करे छॾियो पूरी ज़िंदगी जे लाइ। पोइ तव्हां माना कहिड़ी मोबाइल अगरि मटायो था ॿी था वठो, उहे हुन मां डिलीट करे वरी पंहिंजी जीमेल जी आईडी मां हीअ नंबर जेके आहिनि तव्हां डाउनलोड करे पंहिंजे हुन मोबाइल में लॻाए सघो था। ठीकु आहे फ्रेंड, इहो तरीक़ो तव्हां पंहिंजो माना मोबाइल जा नंबर जेके आहिनि तव्हां हिन में सेव करे सघो था। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। तव्हां हीअ असांजी जेका वीडियो आहे तव्हांखे कीअं लॻी कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।